ठीकु आहे। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। सिंध एक्सपीरियंस जे पॉडकास्ट में असांजो अॼु महिमान आहे नमियारियो लेखक, वकील ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त कुमपरस्त सियासतदान। ऑलमोस्ट पंहिंजी जवानी खां जीअं सिंध महाज़ में शामिलु थियो ऐं हाणे हुनजो चेयरमैन आहे। जेके साईं जी एमसैट जा हाणे ईअं सम्झो करे उन्हनि जा उनजी ज़िंदगी में हुन सां गॾु कमु कयूं ऐं बाद में उनजी मिशन खे हलायूं, जेके अनफॉर्चुनेटली हाणे त वञनि था, घटि थींदा। उन्हनि मां हिकिड़ो आहे साईं ख़ालिक जोड़े जो। साईं हाणे ॻाल्हियूं त इलाही करणियूं आहिनि, पर हितां स्टार्ट था कयूं छो त अॼुकल्ह जेकी बि जदोजहद हले थी, इहे जेके कैनालनि जे ख़िलाफ़ जा ॿी का बि जदोजहद थींदी आहे त अक्सर वन यूनिट तोड़ तहरीक जो बार बार ज़िक्र थींदो आहे। ऐं माण्हू जेके माण्हू पढ़ियो आहे या जेके तव्हां बि इलाही दफ़ा पाण बि लिखियो आहे त हुनजो हिकिड़ी शानदार जदोजहद जे पंहिंजा मक़सद बि माणिया। त मूंखे ॿुधायो त आम माण्हू छो इन जदोजहद जो एॾो ख़्यालु करे, उन में कहिड़ी स्पेशल ॻाल्हि हुई जो असां बार बार उन ॾे वापसि था वञूं। हा, महिरबानी साईं। हाणे हिकिड़ो त इहो आहे त क़ौमी बुनियादनि ते सिंध जे क़ौमी हैसियत जी बहालीअ जे लाइ या पहिरीं जिदोजहद हुई। अॻ में जेको थी आहे उन में सिंध जे इंतिज़ामी इख़्तियारनि जी ॻाल्हि हुई। मतिलबु सिंध जी बम्बईअ खां अलहदगीअ जी हिकिड़ी तहरीक हली जी त सिंध जो उन में तव्हांखे फ़िक्र मिलंदो, पर सिंधी क़ौम जो तव्हांखे विरले मिलंदो। त पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त अॼु जंहिं क़ौम जी एॾी जिदोजहद थिए थी पई, उन जा बुनियाद एंटी वन यूनिट मूवमेंट दौरान पिया। उन दौरान जदीद अदब तमामु घणे वॾे पैमाने ते वजूद में आयो। सियासत जेका आहे उहा दुनिया जे जदीद बुनियादनि ते थी। क़ौम जे बारे में उहो तसवुरु उभरण लॻो। त हिकु त इहा हुनजी ख़ासियत आहे। ॿियो, उन जिदोजहद में वॾेरनि जागीरदारनि खे छॾे बाक़ी ज़िंदगीअ जे हर शोबे जा माण्हू शामिल हुया। उस्ताद, शागिर्द, अदीब, शाइर, वकील, हारी, पोरियत, हर क़िस्म जा माण्हू हुया। त हिकिड़ी क़ौमी जिदोजहद चई सघिजे थो, जेतोणीकि तइदाद जे हिसाब सां उहे माण्हू घटि आहे, पर सभिनी शोबनि जा हुया। ऐं टीं उन जी ख़ासियत इहा हुई त उन में हिकिड़ी लकीर निकितल हुई, सिंध दोस्त ऐं सिंध दुश्मन जी। जेको माण्हू वञण ठाहींदड़नि जे पासे हुयो या उन्हनि जो हामी हुयो, उन सां जहिड़ो कि वञण टोड़ तहरीक जे माण्हुनि जो समाजी बाइकाट हूंदो हो। ऐं तॾहिं का एतिरी मीडिया बि कान हुई घणी, उन जे बावजूदि शहर शहर ॻोठ ॻोठ तोणी इहा ॻाल्हि थींदी हुई त बाबा खोड़ो राशदी गदार आहिनि, जीएम सैद ऐं हैदर जतोई मुहिब वतन आहिनि, असांजा अॻुवान आहिनि। ऐं शऊरी तौर उहा एतिरी पुख़्ती हुई, मां इहा ॻाल्हि चवंदुसि त हिकिड़े मरल ते साईं जीएम सैद खोड़े ऐं राशदीअ खे माफ़ कयो। सिंधी माण्हू वञण टोड़ तहरीक में पंहिंजो लीडर जीएम सैद खे मञनि पिया, मञींदा रहिया, पर खोड़े राशदीअ खे उन्हनि माफ़ न कयो। जो त अञा इहा ताईं जेका, उन्हनि खे गद्दार सिंध तसवुरु कयो वेंदो आहे। हा साईं, माण्हुनि खे हाणे इहो थोरो घटिजी विया। 70 जे ॾहाके में 80 ताईं त ईअं हुयो त कंहिं माण्हू खे गार ॾियणी हुई त हुनखे खोड़े ऐं राशदीअ सां नालो ॾिजे, माण्हू चिड़ी पवंदा हुआ। हा, त इहे 3-4 ॻाल्हियूं उन जूं मूंखे तमामु बहितर लॻंदियूं आहिनि, जंहिंजे करे मां चवंदो आहियां त उन मां असां सिखूं। सही। त उन वक़्तु अयूब खोड़ो जेको आहे उहो चीफ मिनिस्टर हुयो सिंध जो। जंहिं महिल वन यूनिट जो मनसूबो आयो त ही न रुगो चीफ मिनिस्टर कोन हुयो, पर ही यानी अज़ाब में अताब में आयल हुयो। अच्छा। एबडो त हिन ते सियासत करण ते पाबंदी विधल हुई।
अच्छा। छो जो हिन कराचीअ जे मसइले ते ऐं पनाहगीरनि जे मामले ते पूरो सिंध स्टैंड वरितो हो। उन जे नतीजे में उहो हुयो अब्दुल सत्तार पीररादो वज़ीर आला हुयो, अच्छा। उनखे लाहे छॾियो। पहिरीं हुन स्टैंड वरितो, पोइ त वरी उहो बि धरो थी वियो। हम्म। त हिन खे वञण ठहिराइण जे सिले में पाबंदियूं हटाए ऐं पोइ वज़ीर आला कयो वियो, इन शर्त ते त तूं वञण जे हक़ में करारदाद पास कराईंदे। त पोइ रिकॉर्ड इहो थो ॿुधाए त पहिरियों सिंध असेंबलीअ करारदाद में रद्द कयो हुन मनसूबे खे, पोइ खोड़े खे इहो टास्क ॾिनो वियो वज़ीर आला मुक़ररु करे त इहो तोखे पास कराइणो आहे। पोइ जेकी कुझु थियो उहा तारीख़ आहे, उनजो वर्जा करे मां चवां थो तव्हांजो टाइम वठणो हूंदो त कहिड़े नमूने हुन वञण जी करारदाद पास कराई, जंहिं करे हुनखे वरी चीफ मिनिस्ट्री मिली। अच्छा, रुगो हिकिड़ो सुवाल पोइ वरी अॻे वधूं था त अली मोहम्मद राशिदी जो कहिड़ो रोल हुयो ऐं उन वक़्तु हुनजो उहिदो कहिड़ो हुयो? उहो साईं ख़ासि सलाहकार हुयो अयूब खोड़े जो। अच्छा। ऐं उन जी तॾहिं ख़बर पवंदी हक़ीक़त में जॾहिं असां अली मोहम्मद राशिदीअ जे किरदार खां वाक़ुफ़ु हूंदासीं त हू कीअं हर वक़्त जे हुक्मराननि सां पंहिंजा तालुकात पैदा कंदो हो। इन में तमामु वॾो माहिर हो ऐं पासा बदिलाइण में हू पाण चवंदो हो त मां सच खे कूड़, कूड़ खे सच करे वेंदुसि। त हुनजो इहो हिकिड़ो दानेश्वराणो चइजे या दानेश्वरी लफ़्ज़ हिकिड़ो मुस्बित आहे, ॿियो को लफ़्ज़ ॾिजे, जी। उहो हुनजो किरदारु हमेशह हूंदो, हिते बि उहो। अच्छा, त उन वक़्तु उहो क़ौमी असेंबली इहो सूबाई असेंबली जो मेंबर हुयो। हा। ठीकु आहे। त हाणे मूंखे इहो ॿुधायो त उहा आख़िर में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सक्सेसफुल थी ऐं पोइ वन यूनिट ख़तमु थी वियो। त वन यूनिट ख़तमु थियण खां पोइ जीअं चवंदा आहिनि सिंध जो नालो बहाल थियो, त उन खां पोइ छा थियो? हा साईं, जिथे मां ई हिन जी तारीफ़ कंदो आहियां त एंटी वन यूनिट मूवमेंट में तमामु घणियूं ख़ासियतूं, जिन जो थोरो असां हवालो बि हींअर ॾिनोसीं, अञा तारीफ़ कजे त घणी थी सघे थी। उते हुनजी खोट बि हुई या मनफ़ी पासो बि हुयो। उहो इहो त हुन वटि वञण टुटण खां पोइ जो को बि प्रोग्राम कोन हो। अच्छा। त वञण टुटंदो त पोइ छा कबो? हम्म। त पोइ उन टाइम ते ज़ुल्फ़कार अली भुट्टो मैदान में आयो, ज़ाहिर आहे हुनखे एस्टेब्लिशमेंट जी बि हिमायत हासिलु हुई। त पोइ उहो एस्टेब्लिशमेंट जे हिमायत सां ऐं हिकिड़ो माण्हुनि जे भलाईअ वारो प्रोग्राम सो कॉल्ड मथाछिरो जेको उहो खणी आयो। ऐं जीअं त हिन वटि को बि प्रोग्राम कोन हो वञण टुटण खां पोइ, उन जे करे उहा तारीख़ फिज़ल आउट थी वई। मुख्य हिन जो इहो सबबु हुयो। बाक़ी त वॾेरे जे किरदार जो बि हुन में दख़ल आहे। मां चवंदो आहियां त इहो कंहिं ॿिए कंहिं ॾाहे माण्हूअ चयो आहे, पर सिंध जे वॾेरनि ते बि या फिट थी अचे त हुननि जो जेका नज़र हूंदी आहे उहा सिरण जहिड़ी हूंदी आहे ऐं हुननि जो नकु जेको हूंदो आहे उहो कुते जहिड़ो हूंदो आहे। त इक़्तदार हुननि खे परे खां नज़र, कुते खे तव्हां को ग़लति माना में न वठो, प्लीज़। हा। माना हुनजी जेका सिंघण जी हस हूंदी आहे उहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे हा। त तमामु घणी दोस्त ऐं आहे। दुश्मन खे तकड़ में सुञाणे वेंदो आहे। त उन हिसाब सां याने पेरा जेके हूंदा आहिनि उनखे बि सिंघण सां कंदो आहे त हीअ हेॾांहुं वियो आहे। जी। हा, त हुननि खे नज़र अची वियो त इक़्तदार हाणे ज़ुल्फ़कार अली भुट्टे ॾे वञे थो, त वॾेरा सभई हिकु हिकु करे साईंअ खे छॾे होॾांहुं विया। पर इहो मुंहिंजे हिसाब सां सानवी रीज़न आहे, छो त वॾेरे जो अहिड़ो ई किरदारु हूंदो आहे। आम हुनजी जेका नेगेटिव पॉइंट हुई त हुन वटि को सियासी प्रोग्राम न हुयो, त पोइ छा कबो वञण टुटंदो त। अच्छा, इन में ज़ुल्फ़कार भुट्टे जो कहिड़ो किरदारु हो, छो त उहो बि त ॿुधो आहे त मुखालिफ़ हुयो वन यूनिट जो? अहिड़ो भोग को ॿियो थींदो साईं? वन यूनिट खां हू त वठण वञण खां त पहिरियों चयईं त मां बि मुखालिफ़ आहियां, बयानु ॾिनो हुई।
साईं मां चवां थो पहिरीं त रिकॉर्ड ते इहे ॻाल्हियूं आहिनि जॾहिं ही अयूब खान खां निकितल हुयो त मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़ासि करे नौजवान हिनखे घुराइनि पिया। सिंध यूनिवर्सिटीअ में बि हिनखे घुरायो वियो ओल्ड कैंपस में। उते हिनखे पाण त न चयईं पर हिनखे चयो वियो त तव्हां वञुंट जे टुटण जी हिमायत कयो या वञुंट जेकी मनसूबो आहे उन जी चयईं वञुंट जी मुखालफ़त करे मां पंजाब खे नाराज़ नथो करे सघां। जेसिताईं बयान ॾियण जो तालुक आहे त ही वॉज द लास्ट पर्सन डिमांड रिज़ोल्यूशन आयो सिर्फ़ु 2 ॾींहं अॻु में जॾहिं हिनखे हिनजा तालुकात हुया एस्टेब्लिशमेंट में हुया जेका जी। दुनिया खे ख़बर आहे बाद में पतो पइजी वियो जनरल बि हुनजा दोस्त हुआ ब्यूरोक्रेट बि दोस्त हुया त ही वॉज द लास्ट पर्सन। हिन खां मुमताज़ दौलताना जेको आर्किटेक्ट हुयो वञुंट जो उन बि हिन खां अॻु में बयानु ॾिनो हो त हाणे वञुंट टुटणु खपे। तंहिं करे उन जी का माना कोन ही बिल्कुलु आख़िर जे में जॾहिं ॾिठईं त हाणे हुअं ई टुटे थो। अच्छा। हा उन में बसि आख़िरी सुवाल पोइ अॻे वधूं था। उन में हिकिड़ो दिलचस्प इहो बि आहे त उन वक़्तु बंगाल जो कहिड़ो किरदारु हो 1 यूनिट में? छा उहो चवनि पिया त हा 1 यूनिट टुट साईं रही? हा उन महिल त हू चवनि पिया अच्छा। पर पोएं दौर में माना लेट 60s में जॾहिं इहा तहरीक ज़ोरनि ते आई बाक़ी शुरू में ऐं इहो ॿुधायो वियो आहे असांखे त हैदर मंज़िल ते हिकिड़ी मीटिंग थी जीअं वञुंट जो ऐलान थियो त उन में हुसैन शहीद सहरवर्दी बि शामिल हुयो। ॿियनि क़ौमुनि जा बि अॻुवान हुया ऐं उते इहा गॾियल राय बीठी त वञुंट जे मुखालफ़त में मुहिम हलाइबी। पोइ सहरवर्दी साहिबु पंहिंजे वतन वियो। पोइ उते उन्हनि थोरे अरसे खां पोइ उन्हनि वञुंट खे क़बूल करे छॾियो। अच्छा। उन लाइ इहो चयो थो वञे हा ईअं इन्हनि लफ़्ज़नि में मूं काथे पढ़ियो न आहे पर इशारनि में पढ़ियो आहे ऐं माण्हुनि उन वक़्त जन खां ॿुधो आहे त बंगालियुनि पाण में वेही मशवरो इहो कयो। वञुंट जी स्कीम में इहो हुयो न पैरिटी शामिल हुई त जी। वञुंट ठहंदो पोइ 2 सूबा थींदा हिकिड़ो वेस्ट पाकिस्तान हिकिड़ो ईस्ट ईस्ट पाकिस्तान। पाकिस्तान ऐं पोइ ॿिन्ही में पैरिटी कबी बावजूदि हिन जे त आबादीअ में फ़र्क़ु हो। हू 54% आहे ऐं वेस्ट पाकिस्तान 46% हो। त बंगालनि इहो चयो त हाणे त असांखे 15-20 सैकड़ो बि नुमाइंदगी कान थी मिले जेकॾहिं 50% मिले थी त असांखे वठणु घुरिजे। ज़ाहिर आहे सही। हर क़ौम पहिरीं पंहिंजे मफ़ादनि खे ॾिसंदी त हिकिड़ो उन्हनि खे उहो मिलियो। ॿियो उन जे सिले में सरवर्दी साहिबु प्राइम मिनिस्टर बि थियो पाकिस्तान जो। तंहिं अच्छा। करे उन महिल उहे पोइ हटी विया त अच्छा। तहरीक जेका इब्तिदा थी उहा सिंधी बलोच पख्तूनवा ऐं कुझु सराइकी बि हुआ। बाक़ी पोइ मुजीब रहमान जॾहिं वरी सदर थियो ऐं तहरीक बि ज़ोर ते वई त पोइ जेके पोयां साल हुआ अवामी लीग बि पंहिंजे मुतालबनि में उनजो इहो मुतालबो बि शामिल हूंदो त वञणु टोड़ियो वञे। सही। त हाणे लॻे ईअं थो इन सॼी अज़ीम जदोजहद में असांखे जेके सबक़ मिलनि था उहे अहिड़े तरीक़े अथव हर क़ौम खे पंहिंजो मुफ़ाद अज़ीद आहे तंहिं करे जीअं बंगाली चुप थी विया। हा ॿियो त रुगो इशू हिकिड़ो इशू हुयो उनखे बाद में छा करिणो आहे उहो न हो। पोइ वरी भुटो साहिबु उनखे हाईजेक करे वियो। टियों इहो अथव जागीरदारनि ते एतबार न कजे। इहे 3 सबक़ मिलनि था या इन खां वधीक मिलनि था असांखे? सही आहे तुले लेखे इहे सही आहिनि। अच्छा। त पोइ हाणे साईं अचूं था त हाणे जेके जदोजहद हले थी उभार थियो आहे हिकिड़ो त मां महसूस थो कयां त हे जेके कैनलनि वारी जदोजहद आहे इन में जनरली स्पीकिंग सिंधी माण्हू कुझु शयुनि ते ॾाढा सेंसिटिव आहिनि। हिकिड़ो त मां सम्झां थो जेकी कालाबा ते जदोजहद हली आहे उन खां वधीक जदोजहद शायदि ई किथे हली आहे त उन सिलसिले में ई शायदि हो एॾा हो आहिनि। त इन में मूंखे इहो ॿुधायो त हाणे इन 1 यूनिट वारी जदोजहद खे तव्हां हिन में हिन जदोजहद सां कीअं था भेटियो या कीअं था उनखे ॾिसो उन में? साईं कुझु ख़ासियतूं त उन वारियूं जेके मूं चयो त उन में ज़िंदगीअ जे हर शोबे जा माण्हू शामिल हुया उहा त उन में आहे। ठीकु आहे। पर हिन में मूंखे
हिकु ॿ फैक्टर अञा वधीक नज़र थो अचे, छो त वक़्तु बि गुज़रियो आहे, माण्हुनि धक बि खाधा आहिनि, ऐं 70-80 जे ॾहाके में हिते जदीद क़ौमी तहरीक जा बुनियाद बि मज़बूत थिया आहिनि, इल्मी तौर ते, अमली तौर ते। हिते जेको क़ौमी तहरीक जो मुख्य हिकिड़ो किरदारु कंदो आहे मिडिल क्लास, उहो बि हाणे सिंध जो चङो ख़ासो ठहियो आहे या ठहे थो पियो। इहे बि सभई फैक्टर आहिनि। हिन में हिकिड़ो वधीक जेको मूंखे नज़र अचे थो हुन में कोन हुयो त वञुंट जी तहरीक, बहरहाल सियासी पार्टियूं या सियासी या नीम सियासी तंज़ीमूं, सियासी शख़्सियतूं, अदीब, शाइर, पढ़िया लिखिया माण्हू, उहे उनखे हलाईंदा हुआ। पोइ कुझु माण्हू, आम माण्हू बि हुन में ईंदो हुयो, पर लीड उहे कंदा हुआ। इवन कालाबाग डैम ताईं तव्हां हुनजो ज़िक्र कयो, उहा बि सियासी जमायतूं या समाजी तंज़ीमूं या अदबी तंज़ीमूं उहे काल कंदियूं, माण्हू ईंदा हुआ। हिन तहरीक में जेका मूंखे वाधू शइ लॻे थी ऐं ज़बरदस्त मूंखे लॻे थी त माण्हू ख़ुदि पाण मैदान ते निकिता आहिनि। हम्म। मां बि हिकिड़ी सियासी पार्टी जो कारकुन आहियां, पर सियासी पार्टियुनि जो एतिरो रोल न आहे जेतिरो अवाम ख़ुदि। तव्हां ॾिठो हूंदो अॼुकल्ह मीडिया आहे त हर हंधि, कराची खां उॿावड़े तोणी, वॾे नंढे शहर में, पाड़े में, ॻोठ में, स्कूल में, इस्पतालुनि जो अमलो, हर माण्हू हर हंधि करे थो। औरतूं, मर्द, ॿार, बचा, ऐं उहे सभु पंहिंजे तौर ते कनि था। को सियासी पार्टियूं पंहिंजे लेखे कनि थियूं, उहे जेके पंहिंजे हद ते कनि थियूं, पर वॾो जेको माण्हुनि जो अवाम जो तइदादु आहे उहे पंहिंजे तौर ते निकिरनि था। इहो हालतुनि जो बि हुन में दख़ल आहे। ऐं जीअं तव्हां चयो त माण्हुनि बि कुझु बार बार जे तजुर्बनि मां सिखियो आहे, ऐं प्लस कुझु अॼु जे मीडिया जो बि हुन में दख़ल आहे। इहो हिन में वाधू अंसर आहे। अवाम लीड थो करे ऐं जेको सियासी जमायतूं या सिविल सोसाइटी उहे उन्हनि खे फॉलो था कनि। अच्छा, त हाणे हिन में ॾिसजे, जीअं चवंदा आहिनि लीडरलेस हिकिड़ी मूवमेंट आहे, त हिन जा पंहिंजा नुक़सान ऐं फ़ाइदा बि आहिनि। अगरि तव्हांखे का सियासी जमात नथी लीड करे, छो त जेकी हिस्ट्री पढ़ंदा आहिनि असां वटि सिंध जी सियासत में बरे सग़ीर जी जेकी इंडियन नेशनल कांग्रेस जी जदोजहद रही आहे, उन जा ॾाढा मिसाल ॾिना वेंदा आहिनि। छो त उहे गॾु गॾु हलिया ऐं उनजो असरु हुया इलाही, डायरेक्टली ऐं इनडायरेक्टली बि। त उन्हनि बि इहो ई कयो, हिकिड़े इशूज़ जी पॉलिटिक्स खे खणी पोइ वॾी जदोजहद खणी विया। अहिड़े तरीक़े सां ई, छो त मां हाणे US में थो रहां, 25 साल थी विया आहिनि। हिते बि सिविल राइट्स जी जेकी मूवमेंट थियूं, उहे नंढा नंढा वाक़िया थिया। मसलन हिकिड़ी माई हुई जिते चवंदा हुआ बस में कारा हिते वेहनि, हे सीटूं आहिनि, अछनि जूं सीटूं हुयूं, उन वञी रोज़ा भाई पार्क, रोज़ा रोज़ा पार्क। पार्क, हा, उन वञी छा कयो जो वञी उन सीट ते वेठी जेकी गोरनि लाइ हुई, उतां झेड़ो थियो। पर उन्हनि कॾहिं बि रुॻो इहो न चयो त बाबा इहे सीटूं बसनि में जेके सीटूं अलॻि अलॻि इन्हनि ख़तमु कयो। उन्हनि इहो मुतालबे सां गॾु उनखे अॻे खणी आया त बाबा ॾिसो केॾी डिस्क्रिमिनेशन आहे, जो असां 60 वारे ॾहाके में बि पाणी पीअण लाइ बि गोरा अलॻि ऐं कारा अलॻि, ऐं पोइ पंहिंजी सिविल राइट्स मूवमेंट ॾे खणी विया। त हाणे मूंखे ॿुधायो त हिन हेॾी ज़बरदस्त क़िस्म जे उभार में, जदोजहद में, अगरि का पॉलिटिकल पार्टी वॾी न हूंदी, ऑर्गेनाइज़ न कंदी, त इहो सॼो काॾे वेंदी जदोजहद? हा साईं, इहा त बदकिस्मती चइजे, कोताही चइजे, या असांजे सियासी कारकुननि जी नाली चओ, या हालतुनि जो जेको बि हिननि शयुनि मां चइजे, सभु सही चइजे, पर हिन महिल एतिरी मज़बूत सियासी ताक़त जो उनखे समोए सघे। पर करिणो इहो ई कमु आहे। त हाणे असां चऊं था त भई ही कैनालनि जो मामिलो त कालाबाग डैम खां बि वधीक ख़तरनाक आहे। कालाबाग डैम ते केतिरी डिघी जदोजहद हली, उन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे का। ठीकु आहे, उहा बि ॻोठ ॻोठ ताईं वई, पर उहा
इहो आहे त घणनि सालनि में पहुती, हीअ त जल्दी पहुची वई आहे, पर उहा बि पहुती। हाणे असां चऊं था त हीअ त उन खां बि ख़तरनाक आहे, जी त पोइ इहो थी सघे थो त सुभाणे को इन खां बि वधीक ख़तरनाक मनसूबो वरी असांजे लाइ अची सघे थो। जी या पोइ ते ॾिसूं त असां 6 महीना 8 महीना अॻु में जॾहिं डॉक्टर कुंबर जे क़त्ल खां पोइ मज़हबी इंतिहा पसंद जी सफ़ा उभिरी नंगी थी आई, मौजूदु त अॻे ई हुई, पर इन वाक़े सां उहा उभिरी आई, त असां चयोसीं त इहो सभ खां वॾो मसइलो आहे, इहो वॾो सिंध खे चैलेंज आहे, ऐं इहो असांजे लाइ वजूदी ख़तरो आहे। हाणे असां चऊं था त हीउ वजूदी ख़तरो आहे, ऐं वाक़ई आहे। तहज़ीबूं जेके आहिनि उहे पाणीअ जे ज़रिए दरियाहनि जूं मरहून मिनत आहिनि जेके बि ठहियूं आहिनि। जी सिंध जी असां जेको 8000 7000 साल जी फ़ख़ुर जा चऊं था तहज़ीब, ज़ाहिर आहे उहो सिंधु दरिया जो हिन में हिसो आहे। पर रुॻो इहो न आहे, या जीअं चयोसीं कालाबाग डैम खे हटाए वरी हीउ ॾिनऊं, ईअं हुकुमरान कुझु अरसे खां पोइ वरी ॿियो मनसूबो आणे सघनि था। त हाणे इन शइ जो, ऐं इहो को पहिरियों बि न आहे न आख़िरी आहे, उहो पाकिस्तान ठहण शर्त कमल असां कराची जे कटिजण ते एहतिजाज पिया कयूं, ऐं शायदि हींअर मां हुनजी वज़ाहत न करे सघां त केॾो अहम मसइलो हो। जेकॾहिं अॼु जे नौजवान नस्ल खे चइजे या को ऐलान थिए त कराचीअ खे सिंध खां कटियूं था, त हिते असां यकीननि चवंदासीं, असांजो नौजवान चवंदो त इहो मुमकिन न आहे, इहो कीअं थो थी सघे त कराची हुजे, पर ईअं थी चुको। जी या वञण त छा हो त सिंध जो नालो ई न वठिजे। अॼु वेस्ट जेकॾहिं पाकिस्तान इहा चवंदा। ॻाल्हि अचे त माण्हू एतबार ई न कंदा अॼु त इहो कीअं थो थी सघे त सिंध जो नालो हुजे। एॾा वॾा कम थिया आहिनि त असां इहो इम्कान रखूं त अॻिते बि थी सघनि था। इन्हनि जो हल जेको आहे उहो इहो आहे त मुनज़म सियासी जिदोजहद, ऐं मुनज़म सियासी जिदोजहद जी माना इहा आहे त पहिरीं त जमायत हुजे जंहिं वटि सियासी प्रोग्राम हुजे बाक़ाइदे, इन सिस्टम खे तब्दील करण जो। हम्म ॾिसो साईं, असां हिते बंगालनि जी जिदोजहद खे मिसाल ई सम्झूं था, मिसाल ॾींदा आहियूं असां। अवामी लीग जी। उन अवामी लीग उते हुई, उन्हनि जी जिदोजहद पहिरियां 22-23 साल ईअं ई असां वांगुरु अहम क़ौमी मसइलनि ते ई, मसइलनि ज़बान जो मसइलो त असांजी ज़बान खे क़ौमी मञियो वञे, या असांजा जेके वसीला आहिनि ख़ासि तौर सुहिणी ई उन्हनि जी उहा असां ते ख़र्च कई वञे, या रियासती इदारनि में असांखे आबादीअ जे हिसाब सां नुमाइंदगी ॾिनी वञे, माना हू मुतालबा कंदा। पोइ हुननि ॾिठो त इहो ॻाल्हि थियण वारी कान्हे, पोइ हुननि मुतालबनि जे बजाए इख़्तियार वठण जी सियासत कई। रियासती जोड़जक खे तब्दील करण जो सियासी प्रोग्राम हुननि ॾिनो, जेको मशहूर ज़माना 6 पॉइंट हुयो, नए सिरे रियासत जी जोड़जक। बाबा हाणे हलबो त हिन जे ते हलबो जंहिंमें फ़ैसिला असां पंहिंजा पाण कयूं। त हिते बि हाणे ज़रूरत इन शइ जी आहे त इन एॾी जिदोजहद, एॾो उभार जेको अवाम में आयो आहे, जेको यकीननि असां चई सघूं था त न इहो पहिरियों आहे न इहो आख़िरी आहे। अॻ में बि असां सां विधियूं थियूं आहिनि, अॻिते बि हुनजा इम्कान आहिनि। छो नसीहत सां त कॾहिं बि किथे दुनिया में हुकुमरान न सुधरिया आहिनि, न सलाह सां, जिदोजहद सां ई थियो आहे। अहिड़ी सियासी जिदोजहद असां मुनज़िम कयूं जंहिं वटि हिकिड़ो इन सिस्टम खे, रियासती जोड़जक खे तब्दील करण जो प्रोग्राम हुजे, ऐं हिकिड़ी वसी अवाम दोस्त रोशन ख़्याल तंज़ीम हुजे, हुन वटि डिसिप्लिन तंज़ीम हुजे, त पोइ असां ईंदड़ कुझु सालनि में उमेद करे सघूं था त असांजे लाइ वरी अहिड़ियूं मुसीबतूं, अहिड़ा के मसइला न ईंदा। अच्छा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां विसरी वई, छो त हुन वक़्तु चओ पिया त 1 यूनिट तहरीक में इलाही सारा माण्हू शामिल हुया, हर क़िस्म जा। उन वक़्तु जेके मज़हबी अॻुवाण हुया, मज़हब जी जमातूं हुयूं, थोरो घणो त असरु रहियो आहे सिंध में, हाणे वधीक थी वियो आहे थोरो, रियासत जी सपोर्ट बि आहे। त उन वक़्तु उहे बि हुयूं 1 यूनिट वारे, एंटी 1 यूनिट मूवमेंट में, या उन्हनि जो एॾो असरु ई न हो?
हा उन वक़्तु साईं मौलवियुनि जो समाज में ई अहिड़ो असरु कोन हो, न उन्हनि जी अहिड़ी हैसियत हुई। ठीकु आहे। इहो ओ हिंदुस्तान जे आज़ादी वारी तहरीक में हिकिड़ो खॾे वारो आलिम जो ज़िक्र आहे, या जेको पंहिंजो उबैदुल्ला सिंधी। ममरोटी साहिब जो, अच्छा। ठीकु आहे न। इहे इंडिविजुअल हिकिड़ा केस आहे। हाणे जेको पोइ रियासत बाक़ाइदे मनसूबा बंदीअ सां हिते मज़हबी हथियार खे वधायो आहे न, जेका सूरत ईअं जंग आहे हिकिड़ी, जी। त क़ौमी तहरीकूं पाकिस्तान जा पहिरियां साल जे महिल वञण नाफ़िज़ कयो वियो हो, त उन महिल जीअं मूं पहिरीं बि चयो त सिंध जे हक़नि जी ॻाल्हि हुई, पर क़ौमी तसवुर बहसत क़ौम वारनि हक़नि जी ॻाल्हि एतिरी उन महिल कान हुई। वञण जे तहरीक दौरान ई इहा शइ उभरी, पोइ 70 जे ॾहाके में मेच्योर थी। त जॾहिं इहा ॻाल्हि थी त उन खां पोइ हुकुमराननि इहो ॾिठो त हे तहरीकूं क़ौमी आज़ादीअ जूं क़ौमी हक़नि जूं तहरीकूं, छाकाणि त पंहिंजे बनावट में हैत में मक़सद में सेक्युलर आहिनि, उन्हनि खे काउंटर करण जे लाइ मज़हब खे उन्हनि आंदो बाक़ाइदे मनसूबा बंदीअ सां हुनखे मुनज़म कयो वियो आहे। इहो हाणे तव्हां बि ॼाणो था, हाणे ॿार बचो ॼाणे थो त हाणे सिंध में चङो ख़ासो तइदाद ऐं ताक़त उन्हनि जी थी चुकी आहे। पहिरीं त रियासत ई सपोर्ट कंदी आहे, पोइ त हुननि जा पेर जॾहिं पुख़्ता थी वञनि था त पोइ हुननि जो हिकिड़ो नेटवर्क ठही वञे थो, जेको हाणे चङो ख़ासो सिंध में ठही वियो आहे। त उहो ॾिसो, हिकु त रियासत उन्हनि जे ठाहिण में उन्हनि खे सपोर्ट कई आहे, त फ्रीगिरी उहे रियासत जे कमु ईंदा, हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो, जेकॾहिं हिन फैक्टर खे थोरो पासे ते रखी ॾिसजे त उन्हनि जी नज़रियाती तौर ते बि हुननि जी ॻाल्हि तॾहिं हलंदी त हू मुस्लमाननि जी ॻाल्हि कंदे, बाबा मुस्लमान क़ौम आहे। हाणे जॾहिं मुस्लमान क़ौम आहे त पोइ माना दुनिया जे सभिनी सॼी दुनिया जे मुल्कनि जा जेके मुस्लमान आहिनि उहे भली सिंध अचनि, मौलवी इहा ॻाल्हि था कनि। त जेके असां सिंध खे थोरी देरि पहिरीं चयोसीं त वजूदी ख़तरा आहिनि, जीअं पाणीअ जो मसइलो आहे, त धारी आबादकारी बि ईअं वजूदी मसइलो आहे। हिते ॿाहिरियां माण्हू अचनि था, उनजो ताज़ो ऐं सभ खां वॾो मिसाल फ़लस्तीन आहे। त उते ॿाहिरां माण्हू आया, मज़हब जे नाले में ई आया ऐं मज़लूमियत जे नाले में आया। इहे ॿई ॻाल्हियूं जीअं हिते आहिनि, अॼु उहो छा थो थिए, इहा सभिनी जे साम्हूं ॻाल्हि आहे। या ख़ुदि कश्मीर में 2019 खां पोइ इहो अमल शुरू थियो आहे, जॾहिं उते आर्टिकल 370 ऐं 35A ख़तमु थिया आहिनि, त उते इहो ई ख़तरो आहे हाणे त ॿाहिरां माण्हू एतिरा ईंदा त कश्मीर जी शनाख़्त खे ख़तरो थींदो। इहो ई सिंध सां लागू आहे। ऐं मज़हबी धुरियूं उन ॻाल्हि में कॾहिं बि नथियूं चवनि त ॿाहिरियों माण्हू न अचे हितड़े, छो त हिकु त उन्हनि जे नज़रिए जी बि इहा ॻाल्हि आहे त सॼी दुनिया जे मुस्लमाननि जे लाइ का सरहद कान्हे। ॿियो, उन ते उन्हनि जो धंधो कारोबार हले थो। टियों, रियासत जेका आहे जंहिं उन्हनि खे हेल ताईं मज़बूत कयो आहे, उहो हुन जा बि वफ़ादार आहिनि। ऐं हूअं बि ॾिसो, अॼु जेको क़ौम जो तसवर आहे, जंहिं बुनियाद ते क़ौमी रियासतूं आहिनि दुनिया में, उहो लाज़मी तौर ते सेक्युलर आहे, सेक्युलर हुजणु खपे। ठीकु आहे। जदीद मूंखे क़ौम जो तसवर उन खां सवा नामुकमिल आहे, जेसिताईं उहो सेक्युलर न आहे। त साईं जेम्स त जेकी ॻाल्हि कई आहे उहा इन्हनि बुनियादनि ते आहे। ठीकु आहे। त हाणे मां ॾिसां थो जेके इहे तव्हां जीअं चयो अथव, ॻोठनि में, शहरनि में, वॾनि में, जिते वञु माण्हू मुज़ाहिरा थियनि था ऐं लीड, जीअं पाण ॻाल्हायोसीं त लीडरलेस मूवमेंट आहे हींअर, त हुन में त इहे JUF जा झंडा बि मां ॾिसां थो। त पोइ इन खे तव्हां कीअं था ॾिसो? हिकिड़ो इहो सुवालु आहे। ॿियो इहो सुवालु आहे, माण्हू था चवनि कुझु त बाबा इहे सभिनी जी जदोजहद आहे, सभिनि खे गॾु खणी हलो, सवाइ पीपल्स पार्टी चए हर को क़बूल आहे। साईं हाणे हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे। ईअं कुझु दोस्त इहो चवनि था त हींअर छाकाणि त कैनालनि ते ॻाल्हि हले थी पई, उन करे ॿियो को बि इशू न आणिजे, का बि ॻाल्हि न कजे,
ऐं कंहिं बि माण्हूअ जे किरदार ते बि न ॻाल्हाइजे त अॻ में हुन छा कयो आहे, हम्म। सवाइ पीपल्स पार्टी जे। जेको बि कैनालनि जी मुखालफ़त जी ॻाल्हि करे थो उहो असांजो दोस्त आहे हिन महिल, हिकिड़ो दोस्तनि जो ख़्यालु आहे। उन ते मूं सिर्फ़ु आर्गूमेंट तौरु मूं हिकिड़ी पोस्ट रखी सोशल मीडिया ते त जेकॾहिं इहो मयार आहे त हिन महिल जेको कैनालनि जी मुखालफ़त करे उहो असांजो दोस्त आहे, त पोइ त हाणे पीपल्स पार्टी मुखालफ़त थी करे। हुननि त सिंध असेंबलीअ मां बि करारदाद पास कई, एहतजाज बि कनि था, त जी। पोइ छा उन खे बि मञूं? चयो त न, उन खे न मञूं। छो? पोइ जे उनजो किरदारु अहिड़ो ख़राबु आहे त पोइ ॿियनि जो कहिड़ो किरदारु रहियो आहे? वेझे ई माज़ीअ में कहिड़ो किरदारु हुननि जो रहियो पीटीआई आहे? जी अगरि ॻाल्हि ॾिसो त हुनजो जेको पंजाब जो अॻुवाण आहे उहो हुनजी हिमायत में थो ॻाल्हाए, ऐं जेको इरसा में वोट थियो त हुनजो जेकी छो त सूबाई असेंबली ख़ैबर पख्तूनख्वा जी उन्हनि जे हथ में आहे, उन त उन में हथ में वोट कयो, त पोइ उहो छो क़बूल न आहे? पीपल्स पार्टी छो क़बूल न आहे? पीपल्स पार्टी हाणे अवाम जी दबाव में अची मुखालफ़त बि करे थी, हा त बाबा इहो हा न थींदो, हाणे त मुज़ाहिरा बि हा कया अथऊं, त हा, पोइ उहो हलाल छो आहे? इहो ई ॻाल्हि आहे न, हू बि त अवाम जे दबाव में कनि था न। जीटीए या तहरीक इंसाफ़ बि छाकाणि त हुकूमत ते दबाव विझण ई चाहिनि था, उन करे जंहिं शइ में अवाम जो दबाव आहे उन करे ॻाल्हि था कनि। बाक़ी तहरीक इंसाफ़ बि उन छा छा न कयो जेके सिंध जे लाइ वजूदी मसइला आहिनि। मसइलन धारी आबादकारी आहे, इमरान ख़ान हिते कराचीअ में अची चई वियो त जेके बि माण्हू अॼु जी तारीख़ में कराचीअ में रहनि था उहे हितां जा शहरी आहिनि, उन्हनि खे शनाख्ती कार्ड ॾिना वञनि ऐं उन्हनि जा पासपोर्ट ठाहिया वञनि, हिते शहरियत कई वञे। इहो ॿेटनि जो मसइलो, ॿेट हो विकिणी चुको। इहो सिंधी माण्हुनि जी जिदोजहद या ॿिया टेक्निकल मसइला उन जे करे उहे न थिया। जी। मज़हबी इंतिहा पसंदीअ खे मुल्क में वधि सरकारी सतह ते सपोर्ट करण वारी तहरीक इंसाफ़ रही आहे, जेको असांजे लाइ वजूदी ख़तरो आहे। या जीअं तव्हां चयो, नसीर मेमण बि लिखियो आहे त बाबा उते त हू वकालत था कनि कैनालनि जी पंजाब में, पख्तूनख्वा जेको असां चवंदा सीसीआई में वेंदासीं उते हू सिंध जे ख़िलाफ़ वोट था ॾियनि, हम्म। त पोइ छा कयूं असां? या एफ सी जेको आहे इदारो, हिकिड़ो इंतिज़ामी इदारो आहे, उन में फ़ौज जा बि नुमाइंदा आहिनि जेके फ़ैसिला था कनि, त जीडीए जी क़यादत जेका पार्टी करे थी उहा अॻे खां वठी हाणे तोणी बि उहे त चवनि था त असां त एस्टेब्लिशमेंट जा माण्हू आहियूं, असां हुननि जे हू त चए थो त एस्टेब्लिशमेंट जे करे असां ज़िंदा आहियूं, न त असां त मरी वञूं। हम्म। त मूंखे सम्झ में नथो अचे त इहो कहिड़ी आहे त हिकिड़ो बार बार हिकिड़नि माण्हुनि वटि ॾंगियल आहियूं, पर हाणे उहो जेका ॻाल्हि करे थो मूंखे सम्झ नथो छा असां ईअं असांजी पंहिंजी का असांजी मिल्कियत चोरी थी हुजे, असांजी मिल्कियत ते कब्ज़ो थियो हुजे, उन जो कब्ज़ो कराईंदड़ जेके माण्हू हुजनि उहे असांजे कंहिं मख़सूस वक़्त ते असांजी हा में हा मिलाइनि, त पोइ असां चऊं त हाणे ठीकु आहे भली इहे असांजा लीडर थियनि। त मूंखे इहा सम्झ न थी थींदो ईअं आहे त माज़ीअ जे धकनि मां सिखी ऐं कबो आहे। जीअं साईं जेम्स चवंदो हो हिकिड़ो अक्सर जुमिलो साईं चवंदो हो, लिखियल बि आहे त मां धक खाई हथ साड़ाए हाणे हिननि नतीजनि ते पहुतो आहियां। उहे नतीजा कहिड़ा? उन्हनि मां इहो हिकिड़ो जेको हुन वरी वरी लिखियो आहे, मां नथो इहे लफ़्ज़ चवां, पीर मीर वॾेरो जागीरदार कामोरो मुलो, इन मूं का सिंध जी चङाई न थींदी, इन्हनि ते को एतबार न कयो, इहे सिंध जा दुश्मन आहिनि। वरी वरी साईं लिखियो आहे। ऐं इहो चवणु त मां तजुर्बा करे हथ साड़ाई हिते आयो आहियां। हाणे वरी छा क़ौमूं ईअं थींदियूं आहिनि त हर नस्ल जा माण्हू वरी नवां नवां तजुर्बा कनि। ऐं जिन माण्हुनि जो किरदारु आहे, मां चवंदो आहियां भई पीपल्स पार्टीअ जा असां इन करे मुखालिफ़ आहियूं त उहा पहिरें ॾींहं खां इस्टेब्लिशमेंट जी वफ़ादार आहे। क़ौमुनि जी हक़नि जी तहरीक हुजे, अवामी तबिक़ाती जिदोजहदूं हुजनि, पीपल्स पार्टी
इस्टेब्लिशमेंट जो साथ ॾिनो आहे, त पोइ मुस्लिम लीग त उन खां ॿीणो वक़्तु 160 125 वरनि खां इस्टेब्लिशमेंट जी साथारी आहे, इस्टेब्लिशमेंट ठहिरायो, मुस्तक़िल उन जी वफ़ादार आहे। अॼु ॾींहं ताईं हू पाण चवनि था, असां नथा चऊं। हम्म, त ठीकु पोइ आहे। इहा मूंखे सम्झ में नथी अचे। ऐं आख़िरी ॻाल्हि इहो चवां त मां उन्हनि दोस्तनि खां तव्हांजे वसत सां इहो सुवाल थो पुछां त छा सिंध जी जिदोजहद कैनालनि जे ऐलान थियण सां शुरू थी आहे ऐं कैनाल ख़तमु थियण सां उहा ख़तमु थी वेंदी, या अॻिते बि जिदोजहद कबी? जे कबी त इहो ई पोइ उहे मूंखे माण्हू तव्हांखां पुछिणो आहे। जी मंजूनिट जी बि ॻाल्हि कईसीं त सुभाणे हीअ जेकी शानदार जदोजहद आहे, जेको मां सम्झां थो 1 यूनिट खां बि वधीक पावरफुल आहे, छाजे करे जो सिंध जो मिडिल क्लास ठहियो आहे हाणे। 70 में हो त ख़तमु थी वई, हाणे तक़रीबन 40-50 साल गुज़री विया आहिनि वधीक। सिंध जो हिकिड़ो सुठो मिडिल क्लास बि ठहियो आहे, सोशल मीडिया ते प्रेज़ेंस बि आहे असांजी। त मां इहो थो चवां सुभाणे असांजी इन जदोजहद जे करे चवनि त बाबा फ़िलहालु असां कैनाल नथा ठाहियूं, हिते बसि था कयूं, छो त तव्हांखे एतिराज़ आहे। पोइ छा कबो? इहा तहरीक खे छा कंदो त वञी सुम्ही पओ घर। सिंध जा मसाला जेके आहिनि, छो त अगरि तव्हां ॾिसो जेके बि अंग अखर अचनि था इन्हनि कैनालनि जे बग़ैर बि असां मुसीबत में आहियूं। असांजो डेल्टा लखे एकड़ उन जी ज़मीन ख़राब थी वई आहे। जेके पोछड़ वारा असांजा ज़मींदार आहिनि, वीचारा नंढा ज़मींदार आहिनि ख़ासि तौर ते, जिन जो हुकुमरान जमात या उन्हनि खे रिश्वतूं नथा ॾियनि, उन्हनि वटि त वीचारनि वटि पाणी कोन थो पुॼे। उहो त वीचारा सोकड़े में वेठा आहिनि। इवन रुगो एग्रीकल्चर वाटर जे लिहाज़ खां बि ॻाल्हाइजे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे साईं। जेकॾहिं इन खे महदूद रखंदासीं त ॿिन्ही हालतुनि में, मां तव्हांजी ॻाल्हि खे रुगो अॻिते वधायां थो त हिकिड़ी इहा आहे त असांजी जिदोजहद जे नतीजे में कैनाल ख़तमु थी वञे, ऐं हाणे हिन जो इम्कानु आहे हू वरी कन खे ॿिए पासे खां सारी वठंदा, त पोइ जीअं तव्हां चयो त छा पोइ असांजी जिदोजहद ख़तमु? बाक़ी पाकिस्तान में जेको कुझु सुनसान थिए थो पियो उहो क़ाबिल क़बूल आहे, उहो सही आहे छा? या असांजी जिदोजहद जे बावजूदि हुकुमरान होॾ ते था बीहनि, नथा ख़तमु कनि, पोइ छा कंदासीं असां? उनजो को जवाबु कोन्हे को। असां इहो था चऊं हुनजे में त बाबा हाणे, ऐं ईअं कॾहिं न थींदो आहे सियासत में, जीअं हाणे कुझु माण्हू इहो चवंदा त जेकॾहिं हीअं न कयव त पोइ हीअं थी वेंदो। सियासी जमायतूं या लीडर जेके हूंदा आहिनि उहे माज़ीअ जे नतीजे में मुस्तक़बिल जी मनसूबाबंदी करे उहे चवंदा आहिनि त हाणे हीअं थियणु खपे। उन ते माण्हुनि खे मोटिवेट कबो आहे, माण्हुनि खे उन्हनि जी तरबियत कबी आहे, मुनज़िम कबो आहे माण्हुनि खे। उहा ॻाल्हि न कबी त बिल्कुलु जीअं तव्हां चओ था त उहा ॻाल्हि त वेही वेंदी। वरी सुभाणे असां माना इंतज़ारु कंदासीं त वरी को ॿियो मसइलो थिए जंहिं ते असां कयूं, ऐं पोइ कुझु माण्हू असांखे इहो चवनि था त भई तव्हां चओ था त हीअ बि न खपे असांखे, बिहारी बि न खपनि, कालाबाग डैम बि न खपे, मज़हबी इंतिहाफ़ सभु न। तव्हांखे छा खपे सही। उहो त ॾियो। त छा खपे माना इहो थींदो आहे सियासी प्रोग्राम। उहो असांजो हुजे, बाबा असांखे ई थो खपे। असां जीअं मसइलनि चऊं था, असांजी जमात चए थी बाबा हाणे असांखे पंहिंजा फ़ैसिला करण जो इख़्तियार खपे, हम्म। असां उहो था चऊं, इहो खपे। बसि सिंध में हो त हो त चवनि था न बाबा तव्हांजी गवर्नमेंट आहे, सूबाई असेंबली तव्हांजी आहे, हिते वोट कयो था, क़ौमी असेंबलीअ में माण्हू मोकिलियो था, सेनेट में सेनेटर वेठा आहिनि। साईं अञा हिन में को शक आहे? अॻे त इहा शइ चई सघिजे पई, भला हाणे जॾहिं SIAC ठही आहे उन खां पोइ बि इहा ॻाल्हि चइबी? फ़ैसिला त उहा थी करे, खुलम खुला उहा थी करे, न को पार्लियामेंट आहे न को ॿी ॻाल्हि आहे। यानी इहो कॾहिं ॿुधो दुनिया में त आइन में तरमीमूं असेंबलीअ जे अंदरि 2 कलाक पेश थियनि ऐं 2 कलाकनि जे अंदरि पास थी वञनि, साॻे ई ॾींहं ते सेनेट मां पास थी वञनि, साॻे ई ॾींहं ते असेंबलीअ मां, साॻे ई ॾींहं ते सदर सही करे छॾे।
फास्ट ट्रैक। ईअं कॾहिं थियो आहे? ऐं हम्म। उहे पाण पिया चवनि असेंबलीअ जा मेंबर त असांखे त पढ़ण बि कोन ॾिनो वियो, बसि चयूं त हिन ते हथु खणो। त छाजी पार्लियामेंट, छाजी सियासत, छाजी असेंबली आहे? इहे त तइ थियल फ़ैसिला आहिनि। अॻे तरीक़ा थोरा ॿिया हुआ, हाणे त वधीक सिधा थी विया आहिनि। पोइ हिकिड़ा धुर अहिड़ी आहे साईं जेके चवनि था साईं पीपुल्स पार्टी, जीअं तव्हां बि चयो एस्टेब्लिशमेंट जी पार्टी आहे, ऐं हिननि कंप्रोमाइज़ कयो आहे ऐं सिंध खे विकिणियो आहे हीअं हूअं। असांखे इलेक्ट कयो, असां वेंदासीं ऐं पोइ असां सिंध लाइ विढ़ंदासीं। ॻाल्हि त हुननि जी सही आहे, छो त ॾिसो जेकी ॻाल्हि असेंबलीअ में थिए थी उनजो ॾाढो वड़वाको थिए थो, मीडिया बि कवर करे थी, इंटरनेशनल माण्हू बि ॾिसनि था त बाबा फलाणे क़ौमी असेंबली सेनेटर इहा ॻाल्हि कई आहे। त तव्हांखे हुन ॻाल्हि में, तव्हां उन ॻाल्हि खे कीअं था ॾिसो त अगरि असांजा के बहितर किरदार वारा माण्हू वञनि त सिंध खे फ़ाइदो रसंदो को? साईं बिल्कुलु मां हिन जो हामी आहियां। हिकिड़ा कुझु माण्हू हिते आहिनि नेशनल मूवमेंट में जेके चवनि था असां असेंबली खे मञूं ई नथा। अमली तौर उहे छा कंदा आहिनि इन ते कोन था ॻाल्हायूं फ़िलहालु। जी। पर असां चवंदा आहियूं त असेंबली जो बि हिकिड़ो फ्रंट आहे, उन ज़रिए बि जदोजहद करे सघिजे थी, हराम न आहे। पर हम्म। ॿ ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि हुन जूं। हम्म। हिकिड़ो त प्रोग्राम हुजे न त बाबा असां असेंबलीअ में वञी सिंध जे लाइ ही कंदासीं, हिन प्रोग्राम लाइ कंदासीं। इहा ॻाल्हि कोन्हे बाबा मां हे अॻियां ख़राबु आहे हाणे बसि मूंखे चूंडियो पोइ मां वञी कंदुसि। ईअं किथे बि दुनिया में न थींदो आहे। त हिकिड़ो त उहे प्रोग्राम हुजनि, ॿियो उहे उन पंहिंजे पेरनि ते इलेक्शन विढ़नि, खटी अचनि, बिल्कुलु उहा सुठी ॻाल्हि आहे। उहे हुननि जे भेट में कुझु न कुझु सिंध जे लाइ कंदा। पर मां चवां त मां इलेक्शन त लड़ां थो उन्हनि जी हिमायत सां जेके सिंध खे फुरींदा लुटींदा रहिया आहिनि, पोइ चूंडजी पोइ वरी उन्हनि जे ख़िलाफ़ मां जिदोजहद कंदुसि। फरहान साहिब इन ते त हाणे ॿार बि एतमाद कोन कंदो न, एतबार कोन कंदो न। त हम्म। तव्हां उन्हनि जी मदद सां इलेक्शन खटंदव, पोइ वरी तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ जिदोजहद कंदव। त बिल्कुलु इहो थियणु खपे। ऐं जेकॾहिं ईअं केरु करे त उहो हिकिड़ो प्रोग्राम जे ऐं पंहिंजे पेरनि ते जिदोजहद करे त शायदि मां बि उन्हनि खे वोट ॾियां या उन्हनि जी वर्क कयां। सही। हा। ठीकु आहे। त हाणे साईं अॻे वधूं था, त हाणे हिन सॼी मूवमेंट खे तव्हां कीअं था ॾिसो त किथे ख़तमु थींदी? छो त हिते सूरत हाल कुझु अहिड़ी बीठी आहे जेकी मेजॉरिटी आहे सोशल मीडिया जे थ्रू, त इहो हर को चए थो बाबा चुप करे बसि, कुझु ॿियो कुझु बि न ॻाल्हाइणो आहे, रुॻो कैनालनि ते ॻाल्हि कबो। कंहिं थोरो ॿी नंढड़ी ॻाल्हि बि कई, अगरि डॉक्टर कुंभर खे ज़ाहिरी ॻाल्हि अञा उहो केस हले थो, हुनजो को उन्हनि खे सज़ा त मिली कोन्हे, उन ते बि ॻाल्हायूं था, चवनि था न यार हाली बि छॾियो, फ़िलहालु तव्हां रुॻो कैनालनि ते ॻाल्हायो। त अगरि एॾी सेंसिटिव माण्हू लॻा पिया आहिनि त हाणे हिनखे कीअं था ॾिसो त अॻिते कीअं वधंदी इहा? साईं जीअं शुरू पाण कई आहे ॻाल्हि, त ही ज़बरदस्त तहरीक आहे, इहा त हलणु खपे, हले थी पई, उन मदद कयूं था। पर जेकॾहिं इन खे वाहिद कसवटी बणायोसीं ऐं वाहिद टारगेट बणायोसीं, पोइ उन ते पाण ॻाल्हाए आया आहियूं, उन जा ॾाढा नुक़सान थींदा। तव्हां कुंभर जी ॻाल्हि कई, ॾिसो न उहे दोस्त ॿुधाइनि त भई असांजो 8 महीना अॻ में चयोसीं पिए त ही मज़हबी इंता पसंदी असांखे खाई वेंदी, हाणे हिन जे ख़िलाफ़ उथऊं त पोइ भला उहो ग़लति हुयासीं छा असां, या असांखे ख़बर न हुई त हीअ रियासत आहे छा थी करे पई? ऐं उन में हिकिड़नि माण्हुनि ऐलानिया बि असांखे चैलेंज कयो त तव्हां जेके सेक्युलर नेशनलिस्ट सिंधी चओ था त सिंध असांजी आहे, तव्हांजी न आहे, असांजी आहे, मुस्लमाननि जी आहे। हीअ हम्म। मुस्लमाननि जी सिंध आहे, माना सॼी दुनिया जा मुस्लमान अचनि त पोइ इहो छो पिया चऊं असां? त इहा ग़लति ॻाल्हि आहे। त ॿी का ॻाल्हि कबी त हिन तहरीक खे नुक़सानु पवंदो, बल्कि इहा वधीक पुख़्ती थींदी ऐं इनखे असां अॻिले मरहले में वठी वञी सघूं था। त इहा जीअं ॻाल्हि करे आयासीं न, त बंगालियुनि जी जेका पहिरीं ईअं इशूज़ जे लाइ हुई, पोइ उन खे ई हू प्रोग्राम जी जिदोजहद ॾे वठी विया। जी। या इंडियन नेशनल कांग्रेस ही उन त शुरात जेका कई ही, त उहा
दरख़्वास्तूं ॾींदी हुई अंग्रेज़नि खे, त हिन ते गौर कयो, पोइ वक़्त सां गुज़रंदो वियो, उहे तजुर्बा कंदा विया ऐं उन्हनि जी जिदोजहद में वधीक पुख़्तगी ईंदी वई, ऐं पोइ 30 खां पोइ उन्हनि इहो कयो त बाबा न, हाणे हिंदुस्तान जी आज़ादी खपे। क्विट इंडिया। हा, मसइला अॻु में बि हुया। 37 जी इलेक्शन थी, उन में उन्हनि हिसो बि वरितो, 2 साल रहिया, पर उन्हनि इहा ॻाल्हि कोन कई त हाणे असेंबली जी इलेक्शन थिए थी, असेंबलीअ में वञिणो आहे, तंहिं करे जेके हिंदुस्तान जे आज़ादीअ जा मुखालिफ़ बि हुजनि उन्हनि सां बि गॾिजी वञिबो। ईअं त उन्हनि कोन कयो न, हम्म। पंहिंजे पेरनि ते इलेक्शन में सो वरितऊं ऐं वरी 2 सालनि खां पोइ उहे हुकूमत उन्हनि छॾे ॾिनियूं, छो त उन्हनि जो टारगेट हिकिड़ो वाज़िह सियासी प्रोग्राम हो, हिंदुस्तान जी आज़ादी। त उहो तव्हां जेको चयो त हाणे छा कजे, उनजो इहो ई हूंदो आहे, सियासी पार्टियुनि जो, सियासी कारकुननि जो इहो ई फ़र्ज़ु हूंदो आहे त जॾहिं अवाम स्टेटस को खे टोड़णु चाहे ऐं उहो इन्हनि मुसीबतुनि मां निकिरणु चाहे, उन महिल सियासी पार्टियूं, सियासी कारकुन उन्हनि खे हिकिड़ो प्रोग्राम ॾियनि, उन्हनि हिकिड़ो दॻु ॾियनि ऐं उन ॻाल्हि खे अॻिले मरहले में वठी वञनि। इहो असांजो सियासी कारकुननि जो, इंटेलेक्चुअल्स जो हींअर फ़र्ज़ु इहो आहे। ठीकु आहे। त हाणे इहे जीअं तव्हां चयो, पहिरियों बि 2 टे दफ़ा ॻाल्हायो आहे त लीडरलेस मूवमेंट आहे, अवां अॻियां सियासी कारकुन ॼण उन्हनि सां या त गॾु था हलनि या पुठियां था हलनि। त अहिड़ी सूरत हाल में ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सिंध जी वॾे में वॾी पार्टी ऐं ऑर्गेनाइज़ जेकी आहे उहा पीपुल्स पार्टी आहे, उन ते तव्हां एतबार नथा कयो ऐं सिंधी माण्हू बि एतबार नथा कनि। त ॿियूं जेके बि पार्टीज़ आहिनि, त उन्हनि खे जे किरदार खे तव्हां छो कीअं था ॾिसो? अगरि हेॾी वॾी पार्टी न आहे त तव्हां सम्झो था त तव्हां सियासतदान ऐं सियासी पार्टियूं जेके क़ौमी सियासत कनि थियूं, उहो गॾिजी वेहो ऐं इनखे अॻे वठी वञो। तव्हांजो कहिड़ो किरदारु हुजणु खपे? हाणे ॻाल्हियूं त असां सभु कयूं था। सही आहे, यकीनन हिन महिल का पीपुल्स पार्टी त हाणे एस्टेब्लिश थी वियो आहे, बल्कि मां त आहियां त उहा ठही इस्टेब्लिशमेंट जे मदद सां ई, ऐं हुन यको उन जो साथ ॾिनो आहे। इहो वरी कंहिं वक़्तु हुन ते ॻाल्हाइबो त कीअं ॾिनो आहे, मां रिकॉर्ड ते चवां थो जी, त पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जॾहिं मुसीबत में पई आहे, पीपुल्स पार्टी हुनखे कंधु ॾिनो आहे, बिल्कुलु। उहा त सही आहे। हाणे ॿी सिंध सतह ते अहिड़ी मज़बूत नेशनलिस्ट अवामी लीग जहिड़ी या कांग्रेस जहिड़ी पार्टी कोन्हे का, पर उन खां सवाइ रस्तो न आहे, अहिड़ी ठहणु घुरिजे। उन जे लाइ जीअं तव्हां चयो, गुफ़्तगू डायलॉग थियणु खपे। जी, मां न रुॻो इन जो हामी आहियां, पर असां पंहिंजे महदूद वसीलनि आर या कोशिश कई आहे अमली तौर ते कुझु दोस्तनि सां गॾिजी, रुॻो इन जे ते ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे असां गॾु कयो आहे त सिंध में डायलॉग जो माहौल पैदा कयूं, हम्म, इख़्तिलाफ़ राय सहण जो माहौल पैदा कयूं। ईअं न थिए जेको असांजो दोस्त आहे, असांजे ख़्याल सां मिले थो, उहो सिंध जो हीरो आहे, जेको असांजे ख़्याल खां मुख़्तलिफ़ ख़्याल रखे थो उहो गदार आहे। अॼुकल्ह इहा फ़तवाहनि जी जेका लहर लॻी पई आहे, इहा तबाह कुन आहे। इहो या त हुक्मरान कंदा आहिनि या मुला कंदा आहिनि, त जेको बि असांजी राय खां ॿी राय थो रखे उहो गदार आहे या काफ़र आहे, ऐं पोइ उन जा नतीजा दुनिया ॾिसियो वेठी आहे। तंहिं करे ज़रूरत इन जी आहे त हिकिड़ो ओपन डायलॉग कजे। डायलॉग माना रुॻो कंहिं कमरे में न वेही, उहो कमरनि में बि थिए, उहो मीडिया में बि थिए, उहो उताकुनि में बि थिए, कचहरियुनि में बि थिए, लिटरेचर में बि थिए, डायलॉग थिए त कहिड़नि बुनियादनि ते उहो कहिड़ो प्रोग्राम हाणे हुजणु घुरिजे, कहिड़ा मिनिमम मयार हुजणु घुरिजनि जिन ते असां जिदोजहद कयूं। पर हिकिड़ी ॻाल्हि त ज़रूरु थींदी, न उहो त सॼी दुनिया जी मञल आहे न, साईं जेम्स चवंदो हो त 2 तलवारुनि जाइ नाहे हिकु म्याण में, ऐं पोइ वज़ाहत कंदो हो त उहे 2 तलवारूं जेके आहिनि, या ज़ाती फ़ाइदा या इज्तिमाही क़ौमी मफ़ाद, ॿई न थींदियूं। त घटि इहो जेको आहे, मां चवंदो उहे माण्हू जेके सियासत खे धंधो था बणाइनि, उन्हनि मां कुझु न थींदो। बाक़ी ठीकु ॿिया आहे। माण्हू
ऐं तमामु घणा माण्हू आहिनि असां जी जेके बि हींअर पार्टी नेशनलिस्ट आहिनि उहे असां समेत हिकिड़ा ग्रुप आहिनि तमामु वॾो तइदाद माण्हुनि जो पियो आहे ऐं जिन पंहिंजी मौजूदगी बि ॾेखारी आहे हींअर हिन तहरीक जे ज़रिए त मां चवंदुसि त असांखे इन्हनि चुटियल वॾेरनि जागीरदारनि रियासत जे एजेंटनि जे पासे वञण जे बजाए इहो जेको सिंध जो अवाम आहे उन ते भरोसो करणु घुरिजे उनखे वञणु घुरिजे उन्हनि में ऐं उन्हनि जे ज़रिए असां अहिड़ी कुवत ठाहिण जी कोशिशि कयूं जंहिंमें ज़ाहिर आहे वक़्तु लॻंदो पर इहा तहरीक जीअं सवेर पाण चई आहियूं न को अॼु शुरू थी आहे न को अॼु ख़तमु थी थिए माज़ीअ खां जेको कुझु थियो आहे जीअं तव्हां इंट्रो में चयो त इहो उन जो तसलसुल आहे इहो अञा अॻिते जिदोजहद हलंदी अॼु खां असां उहो अमल मुसबित शुरू कंदासीं त ईंदड़ मुसीबतुनि खे शायदि मुंहुं ॾियण जे कंहिं पोज़ीशन में असां थी सघूं न त इहो हुक्मराननि जी एजेंडा इशूज़ ते हलणु आहे हुक्मराननि जी एजेंडा ते हलणु छाकाणि त मसइला इशू पैदा करणु हुन लाइ को मसइलो कोन्हे असां पाण चऊं था त 4-5 हमरा विया ऐवान सदर में हुनखां सही करायऊं इहो इशू ठही वियो फ़ैसिलो थी वियो ईअं हो 4 कलाक गॾिजी वेहंदा वरी का नई मुसीबत कढंदा वरी असां उन जे पोयां हलंदासीं त इहो कतई इन जो मतिलबु कोन्हे त इहे इश्यूज़ ते जिदोजहद न थियणु खपे पर सॼी दुनिया जी जिदोजहद तारीख़ इहो थी ॿुधाए त उन्हनि मसइलनि ते जेका जिदोजहद थिए थी उनखे प्रोग्राम मई जिदोजहद में तब्दील करणु ई असुली सियासी ॾाह हूंदी आहे ठीकु आहे त साईं सॼी दुनिया में सम्झो वेंदो आहे त सियासत नालो ई इख़्तिलाफ़ राय जो आहे इख़्तिलाफ़ राय या मौक़फ़नि जो आहे हर को माण्हू जॾहिं इवन इलेक्शन बि विढ़ंदो आहे बसि ॿ जमातूं विढ़नि थियूं ॿ सियासतदान कंहिं सीट ते हर को चवंदो आहे मुंहिंजो हे मौक़फ़ आहे ॿियो चवंदो आहे मुंहिंजो मौक़फ़ हे आहे जेको मुख़ालिफ़ हूंदो आहे ईअं त कॾहिं बि कंहिं सीट न खटी आहे त मुंहिंजो मुख़ालिफ़ बि भलो माण्हू आहे पर मां बि चङो आहियां तव्हांजी मर्ज़ी पोइ जंहिंखे वोट ॾियो ईअं त थींदो कोन्हे हा त मां बि हा तव्हांखे इहो था चऊं तव्हां जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि इख़्तिलाफ़ राय वारियूं ऐं मज़बूत पार्टी ठाहिण वारियूं त तव्हां छो नथा विख खणो तव्हां छो नथा ऑल पार्टीज़ का कॉन्फ्रेंस घुरायो जिन माण्हुनि खे तव्हां सम्झो था त उहे बहितर आहिनि उन्हनि सां गॾिजी कमु करे सघिजे थो छाजे करे जो तव्हां जॾहिं मैदान खे ख़ाली था कयो माण्हू चवनि था त भाउ मैदान खे ख़ाली छॾंदव त पोइ त हर को लीडर आहे पोइ त जेको हिकिड़ो शाइर आहे जेको चङी नज़म बि चए थो त उहो बि जेको आहे अॻुवाण थो थी वञे सिंध में अॻुवाणनि जी त बाज़ार खुली पई आहे त छो था वैक्यूम छॾियो तव्हां जहिड़ा माण्हू या तव्हां जहिड़ियूं जमातूं इहा तव्हांजी बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे वैक्यूम सोचे सम्झी त असां नथा छॾूं वसीलनि जी बि ॻाल्हि आहे या इन में असांजूं मुंहिंजूं या असांजी तंज़ीम असांजूं कोताहियूं कमज़ोरियूं बि यकीननि हूंदियूं उन जो ज़िमो बि असांजो थिए थो तॾहिं मां चवां थो त फ़िलहालु का अहिड़ी कुवत मौजूदु कोन्हे न ई मां दावा करे सघां थो न कॾहिं कई आहे ऐं न ई को बि कंदो आहे त भई बसि मुंहिंजे पोयां लॻो तॾहिं मां चवां थो त मां छाकाणि त मां हिन पोज़ीशन में न आहियां न त मां त माण्हुनि खे इहा दावत ॾियां न त बाबा अचो मुंहिंजे ई पार्टीअ में जी तॾहिं मां चवां थो त हिकिड़ो सोसाइटीअ में डायलॉग ठहे पहिरीं माहौल त ठहे न थिए हींअर त ॿुधायोमांव त ॻाल्हि इहा लॻी पई आहे त जेको मुंहिंजे राय सां इख़्तिलाफ़ थोरो करे थो उहो असां हुनखे माॻई सिंधत मां कढी था छॾियूं हम्म गद्दारी जा लक़ब ॾेई था छॾियूं त इहो घटि में घटि माहौल त पैदा थिए ऐं नेशनलिज़म जी जे ॻाल्हि था कयूं त पोइ घटि में घटि उहे त बुनियाद क्लियर थियनि न हाणे नेशनलिज़म जी ॻाल्हि कयूं जेम्स जी बि ॻाल्हि कयूं जंहिं हर किताब में लिखियो आहे जदीद क़ौम परस्ती जदीद क़ौम त मां इहो सुवाल पुछंदो आहियां बाबा आख़िर भला हुन जदीद जो लफ़्ज़ छो इस्तेमालु कयो क़ौम परस्तीअ जी ॻाल्हि करे आहे ठीकु आहे न त उहा जदीद क़ौम परस्ती जेम्स उन ॾिना मिसाल ॾिना अथई उहा आहे जेका 17वीं 18वीं सदीअ में वेस्ट यूरोप में जंहिं वजूद वरितो जेका
सेक्युलर हूंदी आहे, माना मज़हबी इंतिहा पसंदीअ जे ख़िलाफ़ु आहे, जेका फ्यूडलिज़म जे ख़िलाफ़ु आहे, मिडिल क्लास हुन में किरदारु अदा कंदो आहे, सनत वापारु ईंदी आहे, ऐं जेको सल्तनतूं आहिनि जेके बंदूक जे ज़ोर ते, उन्हनि जे ख़िलाफ़ु उहा तहरीक कई। जेम्स बि उहा चई आहे त हाणे डायलॉग जी पहिरीं कसवटी त इहा थिए थी न, त उहे जेके क़ौमी तहरीक जूं, क़ौम जे वजूद जूं फ़िक्री तौर ऐं फितरी तौर ते उन जूं दुश्मन कुवतूं आहिनि, उन्हनि सां गॾिजी कीअं जदीद नेशनलिज़म जी ॻाल्हि करे सघिबी, त मां गॾु उन्हनि सां न थींदी ॻाल्हि। बाक़ी जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जे विच में ॻाल्हि थियणु घुरिजे। असां बि उनजो सोचींदा, जीअं मुंहिंजो असां त कोशिशूं कयूं, उहो सिलसिलो अञा असां छॾियो न आहे। उन में फ़िलहालु को प्रोग्राम कोन्हे, सिर्फ़ु इहा आहे असांजी त सिंध जे मसइलनि ते ॻाल्हाइजे, खुले नमूने इख़्तिलाफ़ राय खे जॻह ॾिजे, ऐं हीअं हिक ॿिए तव्हां खां हिकिड़ी सिखिजे। अलायंस में हुया जेको टुटी वियो, सिंध प्रोग्रेसिव अलायंस हुयो, त अहिड़े क़िस्म जो अलायंस हा तव्हां ठहंदे ॾिसो था सिंध में या न? हा, फ़िलहालु त इन जा ई इम्कान आहिनि, जेके पॉसिबल लॻे थी शइ मुस्तक़बिल क़रीब में, अहिड़ा के अलायंस ठहनि, जी हुन जे लाइ कोशिशूं थियणु खपनि। बाक़ी जमायत एतिरी ठहण में अञा वक़्तु लॻंदो, पर उन लाइ कोशिशूं ज़रूरु थियणु खपनि अॼु खां, छो त अलायंस बि सुठी ॻाल्हि आहे। मां पाण रहियो आहियां सिंध सतह जा अलायंस हुजनि या पाकिस्तान सतह जा, मां उन्हनि में सरगर्म किरदारु अदा कयो आहे, पर फ़ैसिलाती वेड़ जेका आहे उहा सियासी जमायतूं विढ़ंदियूं आहिनि, इहा तारीख़ ॿुधाए थी। तंहिं करे जे हिनखे समराइज़ कजे ॻाल्हि खे, त हिन वक़्तु पहिरीं इन क़िस्म जा इतिहादनि जी ॻाल्हि कजे, ऐं पोइ डिघे अरसे जे लाइ प्लान में अहिड़ी हिकु पार्टीअ खे टारगेट रखी उन तरफ़ सभई सियासी कारकुन, दानिश्वर, अदीब, राइटर, उहे इन तरफ़ कोशिशूं कनि, त मां सम्झां थो कुझु बहितरी अची सघे थी। ठीकु आहे। त हाणे टाइम बि इलाही थी वियो आहे, 5 मिंटनि में हाणे ख़तमु था हा, कयूं। त तव्हांजो इहो ॿुधायो त सही हाणे आहे। आख़िरी मैसेज कहिड़ो आहे? तव्हां हेॾा सीनियर सियासतदान आहियो, जीअं तव्हां पाण चयो पूनम में रहिया हो, इलाही इतिहादनि खे, अलायंसिस खे तव्हां ठहंदे टुटंदे ॾिठो आहे, जमातुनि खे ठहंदे टुटंदे ॾिठो आहे। त हाणे छा कजे, कीअं अॻे इन ॻाल्हि खे वधिजे? तव्हां सम्झो था त हाणे अलायंस तव्हां स्टार्ट कयो, को जोड़िजे, या को मथां का मख़लूक ईंदी जेको इहो अलायंस ठाहींदी? न साईं, ज़िमो त असांजो ई आहे, जी सियासी कारकुन हुजण जी जेके असां दावा कयूं था। बाक़ी तव्हां जीअं पाण ई चयो त 70 जे ॾहाके खां वठी पोइ जेके बि अलायंस प्रोग्रेस माण्हुनि जे विच में थिया आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा डिघी तारीख़ आहे। अक्सर में मां रहियो आहियां, न रुॻो हिसेदार रहियो आहियां, पर उन्हनि जे ठाहिण में बि मूं किरदारु अदा कयो आहे। मां इहो चवंदुसि त ॻाल्हि वक़्त सां अॻिते वधणु खपे। जी मिसाल तौर कुझु वक़्तु अॻु में हिकिड़ो इतिहादु ठहियो पूनम, पाकिस्तान अप्रेस नेशंस मूवमेंट, सिंधी, बलोच, पख्तून, सराइकी क़ौमुनि जे में, उन जेको पंहिंजो चार्टर ॾिनो त करारदाद लाहौर जे रूह ऐं या लेटर एंड स्पिरिट, हुन जे रूह ऐं अखर मुताबिक़ क़ौमी वहदतूं जेके आहिनि उन्हनि जी आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तार हैसियत तस्लीम कई वञे, ऐं मुल्क जे सभिनी इदारनि में पैरिटीअ जे बुनियाद ते क़ौमुनि उन्हनि खे नुमाइंदगी ॾिनी वञे। त हाणे जेको इतिहादु ठहे त मिनिमम इहो हुजणु खपे न, या त हिन खां अञा अॻिते हुजे ॻाल्हि, हम्म पोइ ते त न वञिजे न। त हाणे सिंध बचाइणी आहे 21वीं सदीअ में, पर उहो जेके अंग्रेज़ जा दलाल रहिया आहिनि उन्हनि सां गॾिजी बचाइणी आहे, इहा कुझु अणथियणी लॻे थी, ऐं हिकिड़ी रुजत पसंदाना पोइ ते वञण जी ॻाल्हि लॻे थी। घटि में घटि रोशन ख़्याली वारी अॻिते वधण जी ॻाल्हि, अॼु जी दुनिया किथे वई आहे, उन हिसाब सां
सोसाइटीअ में असां इहे ख़्यालु रखूं ऐं जीअं अॻ में ॻाल्हि करे आयासीं त बहस खे डायलॉग खे इख़्तिलाफ़ राय खे जॻह ॾियूं, यकीननि उन मां बहितर नतीजा निकिरंदा। ठीकु आहे। आख़िरी सवाल पोइ ख़तमु था कयूं त इन में पंजाब जो जेको पोहरे तबिको आहे या उन्हनि जा जेके प्रोग्रेसिव आहिनि उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे, उन में का उमेद अथव त थोरो घणो ॻाल्हाईंदा असांजे लाइ या न? साईं, उमेद त हमेशह रखिजे थी, पर हेल ताईं जो जेको बि तजुर्बो आहे अॼु ताईं जॾहिं असां वेठा आहियूं त चंद इंडिविजुअल फर्द अचनि था जेके जी पंजाब जी बालादस्तीअ ते बि ॻाल्हाइनि था ऐं क़ौमुनि जी हैसियत खे मञनि था। फर्द कंहिं बि पार्टीअ या कंहिं वॾे पैमाने ते का उतां आवाज़ न थियो आहे। मां उन्हनि खे, तव्हां सुवाल कयो आहे त इहो ई चवंदो आहियां, थोरा घणा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे बि रूबरू बि हाणे बि इहो थो चवां त उते जो जेको तरक़ी पसंदि रोशन ख़्याल हल्को आहे उनखे अॻिते अचणु खपे। मां हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु क्लियर लाहौर में बि चई आहे, इस्लामाबाद में जेका दोस्तनि खे किन खे ॾुखी बि लॻंदी आहे, इहो सुवाल थींदो आहे तरक़ी पसंदि दोस्त चवंदा आहिनि यार तव्हां पंजाब सॼे खे छो था लोहियो, उते बि ग़रीब माण्हू आहिनि जीअं तव्हांजो, बिल्कुलु आहिनि, हम्म उन्हनि सां बि ज़ुल्म थो थिए, पर असां उन्हनि जे ख़िलाफ़ न आहियूं। पर उहे अचनि मैदान ते अची पंहिंजे हुक्मरान एलिट जे ख़िलाफ़ बीहनि त वाकई असांजी हुक्मरान एलिट बदमाश आहे जंहिं क़ौमुनि जा हक़ खसिया आहिनि, त पोइ उन्हनि जी ॻाल्हि खे मञिबो ऐं पोइ असां उन्हनि सां असांजी वेझिड़ाई थी सघे थी न। जी असां जॾहिं ॻाल्हायूं था तॾहिं त उहे चवनि था त भई पंजाब में ग़रीब बि आहिनि, उहे इस्तेसाल नथा कनि, रूलिंग एलिट थी करे। बाबा सही आहे, त पोइ उहे माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारनि न। अहिड़ो को बि वॾे पैमाने ते ॻाल्हि न थी आहे। हमेशह वञणु हुजे या बांग्लादेश जी जिदोजहद हुजे या कालाबाग डैम जी हुजे, उन ते कुझु फर्दनि ज़रूरु स्टैंड वरितो आहे, उन्हनि जो असां एतिराम इज़त कयूं था, पर हाणे बि असां उमेद रखूं था उन्हनि में त उहे पंहिंजो इहो तारीख़ी किरदारु अदा कंदा, पर उन ते असां भाड़ियूं नथा। भाड़णो असांखे पंहिंजे पेरनि ते आहे। ठीकु ठीकु आहे साईं, तव्हांजी महिरबानी। वरी तव्हांखे चवंदासीं त अचो, ॿियनि मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं। फ़िलहालु अॼु हिते ई ख़तमु था कयूं। महिरबानी।